हथ खराब कयो आई पक सां तूं डॉक्टर थींदे। फ़कीर पो पाण हर मुल्क बि हलियो। आयो ढारे वारो फ़कीर आयो, हथ ॾिसी क़िस्मत बदलायो। आयो ढारे वारो फ़कीर आयो, हथ ॾिसी क़िस्मत बदलायो। आयो ढारे वारो फ़कीर आयो, हथ ॾिसी क़िस्मत बदलायो। फ़कीर हेॾे आ हेॾे फ़कीर हा अचां थो अचां। हेॾे अचो हेॾे। वे फ़कीर वे। हा वेहां थो। हा मावालड़ी हुकुम कर। हा फ़कीर मुंहिंजो हथ ॾिसी क़िस्मत ॿुधा यार। हा हथ ॾेखार। फ़कीर हथ ख़राब कयो आई। आखिर हथ कोन थो ख़राब थी, अॻे ई तुंहिंजो धोतल हथ गंदा लॻा पिया अथई। वरी हथ था ॾेखारे, तुंहिंजूं लकीरूं ई ज़ाहिर कोन थी थियनि। ऐनक रखी अथई? हा भैया। आखिर ये त नज़र वारी त ना है, इनखे छॾ, बसि मां पाणे ॾिसां थो। पक सां तूं डॉक्टर थींदे। न फ़कीर न, डॉक्टर त मां थींदो सही न। बाक़ी तुम्हारी लकीर थी डॉक्टर ॾे थी वञे। कीर माराइणो अथई छा को माण्हू? डॉक्टर न थींदे त पोइ लकीर, पोइ तूं पक सां फौजी थींदे। फ़कीर पो पाण हर मुल्क बि हलियो। फौजी बि न थींदे त पोइ पक सां पोइ तूं उस्ताद थींदे। फ़कीर मां पढ़ियल ई न आहियां। उस्ताद न थींदे त पोइ तूं पक सां पटे वालो थींदे। हा फ़कीर पटे वारो जी ॻाल्हि कर। पोइ हिते रखीसि न। हाणे छेलो कढ मुंहिंजो, कुकड़ काथे आहे, छेलो काथे आहे? हा फ़कीर कुकुड़ बि आहे, छेलो बि आहे, पर इहो ॿुधाए त मुंहिंजी शादी थींदी या न? शादी माखे शादी त बाबा तव्हां क़यामत कोन थींदई। फ़कीर 5 बार बाक़ी तो ॼणिया आहिनि छा? शादी बि थियल अथई छा? कुकड़ मूंखे न खपे, न ई वरी छेलो खपे। रख इहो पंहिंजो।